नोट जेडी माल गाल्हाए पोइ ओडी माल बने हिन खे बाहि हूंदी आहे वॼाइण जी। हाँ ही घटि कलाकार कोन्हे, ॾाढो सुठो कलाकार आहे, फर्स्ट क्लास वॼाईंदो आहे। अगले साल छा हींअर ई 6 महीना खन अॻु में धमतरी में प्रोग्राम हो, कांकेर हो न, हाँ कांकेर प्रोग्राम हो। हे हमरा ढोलक ते ढोलक छा वॼाई, क्या बात है, सब नचण लगा। मां बची खुश थियसि, मुझे बहुत अच्छा बजा रहे बेटा, बहुत अच्छा बजा रहे हो। जी सारा कई मां त चंडो अॻे खां वॻरो धम धमाटो उहे बजाए, अरे मुझे फाड़े छॾी ढोलक, चंडा बि ढोलक ई कोन आंदी अथई। जी सारा कयांसि थी धम धमाटो, ओचितो नज़र पई ढोलक ते ॾिसां त ढोलक जा जेके ॿ पुड़ा थींदा आहिनि वॼाइण जा, ॿिन्ही पासे मायुनि जा फोटू चंबड़िया पिया। मुझे चंडा कहिड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया अथई? कोई हीरोइन कोन्हे। मुझे चरियो न पड़ा हिन पासे त मूंखे ललिता पवार पई ॾिसण में अचे, हुन पासे कहिड़ी हीरोइन जो फोटू आहे? ये के हीरोइन जा फोटू कोन आहिनि, मुंहिंजो चरियो थो बणाई। चीन सच के हीरोइन जा फोटू कोन आहिनि, मुंहिंजो ॿियो कंहिंजा आहिनि। चीन मां हिक पासे त आहे मुंहिंजे सस जो फोटो, ऐं ॿिए पासे वरी आहे मुंहिंजे जोए जो फोटो। मुंहिंजो कंध भॻा एॾियूं वणन ईंदियूं जो ढोलक ते चंपड़ाए उन्हनि जा फोटू वरी प्रोग्रामनि में पिनाइनि पियो। चई न भाऊ वणनि त निभागियूं, मूंखे बि कोन थियूं। अड़े पोइ फोटू जो चंपड़ाया अथई? चई छा आहे जो अदा घर में त मां चंटियुनि सां मां गई कोन थो पुॼी सघां। पोइ ॿाहिरि निकिरी हिन जे फोटुनि सां ई ठोशे बाजी करे मिड़ई पंहिंजो हाउ ठारींदो आहियां। पोइ मुंहिंजो जदार को पंहिंजो नालो खणी मटाए, हाँ लिखाए हाणे परमानंद प्यासी नंबर 2। हाँ माण्हू हूअं ई सम्झी वेंदा भाई इहो जोए जो तपायल आहे, हक़ीक़त अथव। कंहिंजे घर में धीअ थी ॼमे त माण्हू हुन जया नालो कोन था रखनि। हाँ ख़बर अथनि जया तो नालो रखंदासीं असीं, पर पिटींदो पियो परमानंद। हे राधा राजपाल पुट पढ़ाई वेॾीअ ते नालो मटबो आहे न, महाराज चयो भई जय ते अखर नालो मटियोसि, मकर राशि हिनखे सूट कंदी। सभई जन जया जी मता छो जी ख़बर कोन अथव, सॼे हिंदुस्तान में भई पिट बि मुंहिंजी नुंहुं। हा परमानंद घटि में घटि उहो त पिटींदो न। हा जानवी रखियो, हा भई हिन खां जॾी रखो उहो हलंदो, पर जया न। अहिड़ो माई जो नालो छा नथो पुॼी सघिजे।